जय श्री झूलेलाल, जय हिंगलाज माता। मां राष्ट्रीय सिंधी मंच रजिस्टर 242/21 रायपुर पारां राष्ट्रीय कार्य अध्यक्ष जे पद ते तव्हांखे निमाणी वेनती थो करियां त असां मैरिज ब्यूरो जेको असां पहिरीं हलाईंदा हुआसीं, जेको निःशुल्क हूंदो हो, ऐं राष्ट्रीय सिंधी मंच RSM परिचय पत्र सम्मेलन हूंदो हो, जेको सिर्फ़ु आर्तवार 11 खां 5 हलंदो हो, उहो असां बंदि कयो आहे। जो हुन में जाम नारी शक्ति जी कंप्लेंट अचणु लॻी, जे हुन में असां जेको बि परिचय पत्र वायरल कंदा हुआसीं, हुन में सभिनी जा कॉन्टेक्ट नंबर हूंदा हुआ, ॿार जा, ॿार जे माइटनि जा, घर जी एड्रेस। त उन करे जाम ॼणा हुन में मैरिज ब्यूरो वारा या फालतू चओ त बि हले, छो जो हिकिड़ी ॻाल्हि आहे कि सिपाही 4 ऐं चोर 1000, त उनखे असां कीअं पकड़े सघूं। त इन करे असां उन जे भेट में ग्रुप नओं ठाहे करे, नियम बदिली करे ऐं तव्हांजे अॻियां पेश थिया आहियूं 2 अक्टूबर खां वठी। इन में सिस्टम इहा ई आहे कि असांजे रजिस्ट्रेशन बेटा सिर्फ़ु 201 रुपया आहे, जेको QR कोड ते तव्हांखे ट्रांसफ़र करिणो आहे, ऐं उहो करण खां पोइ तव्हांखे उनजो स्क्रीनशॉट मोकिलिणो आहे। स्क्रीनशॉट अचण खां पोइ असां तव्हांखे असांजे नियमनि जा जेके 30 कॉलम आहिनि, जेका परिचय पत्र में भरण जा आहिनि, उहे तव्हांखे मोकिलींदासीं। पहिरीं असां इहो WhatsApp ते फ़ोटो रखियो हो कि तव्हां प्रिंट करियो, पर उहो न थियो। हाणे उनखे हिकदमि सहूलियत सां करे छॾियो आहे, जो उहो असां टाइपिंग कयो आहे, जीअं तव्हां मैसेज कंदा आहियो तीअं। त हुन में तव्हांखे मुंहिंजो जेको बि उहो 30 कॉलम जो मैसेज तव्हांखे आयो, उहो तव्हांजे WhatsApp तां कॉपी करियो। कॉपी करण खां पोइ उहो मुंहिंजे WhatsApp ते पेस्ट करियो। पेस्ट करण खां पोइ उन कॉलम जे अॻियां, जीअं हाणे 1 नंबर में लिखियलु आहे भई ॿार जो सॼो नालो, त तव्हांखे ॿार जो सॼो नालो टाइप करिणो आहे। अहिड़े नमूने जीअं मैसेज टाइप कंदा आहियूं, तीअं हर हिकु कॉलम जे अॻियां नंबर जे हिसाब सां ऐं नाले जे माना कॉलम जे हिसाब सां उहो खामा पूर्ति करणी आहे। करण खां पोइ ॿार जो फ़ोटो ऐं ॿार जो कॉन्टेक्ट नंबर लिखणु ज़रूरी आहे। उन खां पोइ असां उहो परिचय पत्र ठाहींदा आहियूं, जेका असां 2 परिचय पत्र ठाहींदा आहियूं। हिकु असां पाण वटि रिकॉर्डर रखंदा आहियूं, ऐं ॿियो परिचय पत्र ठाहे करे ग्रुप में विझंदा आहियूं, जंहिंमें असां तव्हांजे कंहिं बि मेंबर जो मोबाइल नंबर या घर जी एड्रेस न हूंदी, सिर्फ़ु ॿार जो सॼो डिटेल हूंदो, फ़ोटो हूंदो। उहो जंहिं महिल तव्हां सम्झ में तव्हांखे अचे थो, सिस्टम ईअं आहे कि ग्रुप में असां सभिनी खे ऐड कंदा आहियूं, जेका असांजा 201 रुपया भरे करे मेंबर थींदा आहिनि। उन्हनि खे लेडीज़ ऐं जेंट्स सभिनी खे हिकिड़े ग्रुप में ऐड कंदा आहियूं, ऐं उते सभु परिचय पत्र शामिलु कंदा आहियूं। उन में तव्हांखे ॾिसणो कि तव्हांजे ॿार जे भेट में कहिड़ो असांखे परिचय पत्र सम्झ में अचे थो। उन परिचय पत्र जो तव्हांखे रजिस्ट्रेशन नंबर असांखे मोकिलिणो आहे। असां उहो परिचय पत्र नंबर जे हिसाब सां उन्हनि खे तव्हांजे ॿार जो परिचय पत्र मोकिलींदासीं। उन्हनि जे परिचय पत्र खे हा थियण खां पोइ, माना जीअं तव्हां कंहिं ॿार खे पसंदि कयो, पर उन्हनि खे तव्हांजो ॿारु पसंदि आहे की न, इहो ॾिसणु ज़रूरी आहे। इन करे असां इहो सिस्टम ठाहियो। उहो हा थियण खां पोइ असां हिकु वीडियो कॉलिंग करे तव्हां ॿिन्ही खे उन में ऐड कंदा आहियूं, जंहिंमें तव्हां उन्हनि जो घरु, ॿार सभु ॾिसी सघंदा आहियो। उहो तव्हांजो घरु ॾिसी सघंदा, तव्हां उनजो घरु ॾिसी सघंदा। अहिड़े नमूने तव्हांजो ॿिन्ही जी हा थियण खां पोइ ई असां कॉन्टेक्ट नंबर ऐं इहो सभु ॾींदा आहियूं। त अहिड़े नमूने हीअ राष्ट्रीय सिंधी मंच रजिस्टर 242/21 रायपुर पारां स्कीम हलाए रहिया आहियूं। इन में तव्हां कंहिं ॻाल्हि जो बि टेंशन न करियो। 201
जेकी भेटा आहे सा धर्मार्था जे हिसाब सां ई वेंदी आहे, छो हुन मां असां हिकु नओं पैसो बि खणंदा न आहियूं, छो जो असांखे लाल साईं जी महिर, माता रानी जा आशीर्वाद मिलिया आहिनि जे असांखे हे कमु करण लाइ मोकिलियो आहे। असां सभु पंहिंजे कमु धंधे वारा आहियूं, पर बि थोरो टाइम कढी करे तव्हांजे शेवा में हाज़िर आहियूं। जय श्री झूलेलाल, जय हिंगलाज माता। मुंहिंजो नंबर, मोबाइल नंबर लिखी रखो, कॉन्टेक्ट करे सघो था। सुबुह जो 9 खां मंझंदि जो 3 बजे ताईं ऐं शाम जो 6 खां राति जो 10 बजे ताईं तव्हां हिन मोबाइल नंबर ते कॉल करे सघो था। हिन मोबाइल, इहो ई मोबाइल नंबर व्हाट्सअप जो बि आहे, हिन ते व्हाट्सअप ते मैसेज बि करे सघो था। जय श्री झूलेलाल, जय हिंगलाज माता। जय श्री झूलेलाल, जय हिंगलाज माता। मां राष्ट्रीय सिंधी मंच रजिस्टर 242/21 रायपुर पारां राष्ट्रीय कार्य अध्यक्ष जे पद ते तव्हांखे निमाणी वेनिती थो करियां त असां मैरिज ब्यूरो जेको असां पहिरीं हलाईंदा हुआसीं, जेको निःशुल्क हूंदो हो, ऐं राष्ट्रीय सिंधी मंच RSM परिचय पत्र सम्मेलन हूंदो हो, जेको सिर्फ़ु आर्तवार 11 खां 5 हलंदो हो, उहो असां बंदि कयो आहे। जो हुन में जाम नारी शक्ति जी कंप्लेंट अचणु लॻी, जे हुन में असां जेको बि परिचय पत्र वायरल कंदा हुआसीं, हुन में सभिनी जा कॉन्टेक्ट नंबर हूंदा हुआ, ॿार जा, ॿार जे माइटनि जा, घर जी एड्रेस। त उन करे जाम ॼणा हुन में मैरिज ब्यूरो वारा या फालतू चओ त बि हले, छो जो हिकिड़ी ॻाल्हि आहे कि सिपाही 4 ऐं चोर 1000, त उनखे असां कीअं पकड़े सघूं। त इन करे असां उन जे भेट में ग्रुप नओं ठाहे करे, नियम बदिली करे ऐं तव्हांजे अॻियां पेश थिया आहियूं 2 अक्टूबर खां वठी। इन में सिस्टम इहा ई आहे कि असांजे रजिस्ट्रेशन भेटा सिर्फ़ु 201 रुपया आहे, जेको QR कोड ते तव्हांखे ट्रांसफ़र करिणो आहे, ऐं उहो करण खां पोइ तव्हांखे उनजो स्क्रीनशॉट मोकिलिणो आहे। स्क्रीनशॉट अचण खां पोइ असां तव्हांखे असांजे नियमनि जा जेके 30 कॉलम आहिनि, जेका परिचय पत्र में भरण जा आहिनि, उहे तव्हांखे मोकिलींदासीं। पहिरीं असां इहो व्हाट्सअप ते फ़ोटो रखियो हो कि तव्हां प्रिंट करियो, पर उहो न थियो। हाणे उनखे हिकदमि सहूलियत सां करे छॾियो आहे, जो उहो असां टाइपिंग कयो आहे, जीअं तव्हां मैसेज कंदा आहियो तीअं। त हुन में तव्हांखे मुंहिंजो जेको बि उहो 30 कॉलम जो मैसेज तव्हांखे आयो, उहो तव्हांजे व्हाट्सअप तां कॉपी करियो। कॉपी करण खां पोइ उहो मुंहिंजे व्हाट्सअप ते पेश करियो। पेश करण खां पोइ उन कॉलम जे अॻियां, जीअं हाणे 1 नंबर में लिखियलु आहे भई ॿार जो सॼो नालो, त तव्हांखे ॿार जो सॼो नालो टाइप करिणो आहे। अहिड़े नमूने जीअं मैसेज टाइप कंदा आहियूं, तीअं हर हिकु कॉलम जे अॻियां नंबर जे हिसाब सां ऐं नाले जे माना कॉलम जे हिसाब सां उहो खानो पूर्ति करणी आहे। करण खां पोइ ॿार जो फ़ोटो ऐं ॿार जो कॉन्टेक्ट नंबर लिखणु ज़रूरी आहे। उन खां पोइ असां उहो परिचय पत्र ठाहींदा आहियूं, जेका असां 2 परिचय पत्र ठाहींदा आहियूं। हिकु असां पाण वटि रिकॉर्डर रखंदा आहियूं, ऐं ॿियो परिचय पत्र ठाहे करे ग्रुप में विझंदा आहियूं, जंहिंमें असां तव्हांजे कंहिं बि मेंबर जो मोबाइल नंबर या घर जी एड्रेस न हूंदी, सिर्फ़ु ॿार जो सॼो डिटेल हूंदो, फ़ोटो हूंदो। उहो जंहिं महिल तव्हां सम्झ में तव्हांखे अचे थो, सिस्टम ईअं आहे कि ग्रुप में असां सभिनी खे ऐड कंदा आहियूं, जेका असांजा 201 रुपया भरे करे मेंबर थींदा आहिनि। उन्हनि खे लेडीज़ ऐं जेंट्स सभिनी खे हिकिड़े ग्रुप में ऐड कंदा आहियूं, ऐं उते सभु परिचय पत्र शामिलु कंदा आहियूं। उन में तव्हांखे ॾिसणो कि तव्हांजे ॿार जे भेट में कहिड़ो असांखे परिचय पत्र सम्झ में अचे थो। उन परिचय पत्र जो तव्हांखे रजिस्ट्रेशन नंबर असांखे मोकिलिणो आहे। असां उहो परिचय पत्र नंबर जे हिसाब सां
उन्हनि खे तव्हांजे ॿार जो परिचय पत्र मोकिलींदासीं। उन्हनि जे परिचय पत्र खे हा थियण खां पोइ माना जीअं तव्हां कंहिं ॿार खे पसंदि कयो पर उन्हनि खे तव्हांजो ॿारु पसंदि आहे की न इहो ॾिसणु ज़रूरी आहे। इन करे असां इहो सिस्टम ठाहियो। उहो हा थियण खां पोइ असां हिकु वीडियो कॉलिंग करे तव्हां ॿिन्ही खे उन में ऐड कंदा आहियूं, जंहिंमें तव्हां उन्हनि जो घरु ॿार सभु ॾिसी सघंदा आहियो। उहो तव्हांजो घरु ॾिसी सघंदा, तव्हां उन्हनि जो घरु ॾिसी सघंदा। अहिड़े नमूने तव्हांजो ॿिन्ही जी हा थियण खां पोइ ई असां कॉन्टेक्ट नंबर ऐं इहो सभु ॾींदा आहियूं। त अहिड़े नमूने हीअ राष्ट्र सिंधी मंच रजिस्टर 242/21 रायपुर पारां स्कीम हलाए रहिया आहियूं। हिन में तव्हां कंहिं ॻाल्हि जो बि टेंशन न करियो। 201 जेकी भेटा आहे सा धर्मार्था जे हिसाब सां ई वेंदी आहे, छो हुन मां असां हिकु नओं पैसो बि खणंदा न आहियूं, छो जो असांखे लाल साईं जी महिर माता रानी जा आशीर्वाद मिलिया आहिनि जे असांखे हे कमु करण लाइ मोकिलियो आहे। असां सभु पंहिंजे कमु धंधे वारा आहियूं, पर बि थोरो टाइम कढी करे तव्हांजे सेवा में हाज़िर आहियूं। जय श्री झूलेलाल, जय हिंगलाज माता। मुंहिंजो नंबर मोबाइल नंबर लिखी रखो, कॉन्टेक्ट करे सघो था। सुबुह जो 9 खां मंझंदि जो 3 बजे ताईं ऐं शाम जो 6 खां राति जो 10 बजे ताईं तव्हां हिन मोबाइल नंबर ते कॉल करे सघो था। हिन मोबाइल इहो ई मोबाइल नंबर व्हाट्सअप जो बि आहे, इन ते व्हाट्सअप ते मैसेज बि करे सघो था। जय श्री झूलेलाल, जय हिंगलाज माता।